अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इन वक्त मदे जी शहर में बीठो हाँ। अंबन जी मुंद मौसम आहे। मां इन वक्त तव्हांखे अंबन जे हवाले सां थोड़ो रेट मार्केट में मालूम करे ॾींदुसि। इन वक्त अंब छा रेट हलन था ऐं मां तव्हांखे ॿुधायां त मदे जी शहर जेको आहे उनखे इहो एडवांटेज आहे त सखर हिते असां वटि ॿ वॾियूं मंडियूं आहिनि। सखर जी मंडी आहे, ॿियो लाड़काणे जी मंडी आहे। लाड़काणे जी नंढी मंडी आहे, सखर में वॾी मंडी आहे। पर मदे जी शहर जेको आहे सखर हुजे या लाड़काणो हुजे, ॿिन्ही शहरनि जे बिल्कुलु बि सेंटर ते आहे। मां तव्हांखे वधीक ॾिसां त उन हवाले सां कुझु न कुझु एडवांटेज लाज़मन हूंदो ऐं फ्रूट वग़ैरह बि आहे। उन हवाले सां बि थोरो मां तव्हांखे भाऊ थोरो मूंखे ॿुधाइजो त हिन वक़्तु केला जेके आहिनि घणे दर्जन आहे? 150 रुपये। ज़रदालू तव्हां जेतिरे बि हलायो था उहो थोरो ॿुधाईंदो न। हा, घणे ज़रदालू घणे किलो आहिनि? हा, 300 रुपया किलो। ऐं ॼमूं 70 ते पाव आहे। अंब हे कहिड़ा आहिनि? लंगड़ो आहे, इहो घणे किलो आहे? इहो 150 रुपये किलो आहे। अंब लंगड़ो त दफ़ा कचो थो नज़र अचे। सामान कहिड़ी मंडीअ तां खणो था? सखर मंडीअ तां खणी अचो था। ठीकु आहे, ठीकु आहे। ऐं आलू बुखारा? उहो ठीकु आहे, जहिड़ो बि आहे हले। घणे थो रेट मां मालूम थो कर चाहियां। 300 रुपया किलो। हे छा आहे? आड़ू घणे आहे? उहो ठीकु आहे किलो घणे? 400 रुपया किलो आहे। ठीकु आहे। इहो आहे ॿियो अंबनि वारा भाऊ। तव्हां वटि अंब घणा क़िस्म आहिनि? 2 क़िस्म आहिनि। लॻे त 3 क़िस्म तो। हिकु हे 2 ऐं हे 3। हे बि 400 आहे। पोइ हे किलो घणे आहे? हे 120 130 किलो में हलायो था। कसो कसो माना थो चूंडे कढियो अथव। ऐं हे जेको आहे इहो 200 रुपया 400। ऐं हो 150 आहे। कहिड़ो अंब? लंगड़ो। हे जेको आहे अंब 150 रुपया। ऐं हीअ जेको आहे 400 अंब आहे, 200 रुपया किलो। हीअ 400 मां जेको आहे थोरो हल्को माना हिन कढियो आहे जेको आहे इहो वरी 120 रुपया चओ था किलो। ठीकु आहे, ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम। आदा संगत, तव्हां वटि अंब घणा क़िस्म आहे? हे लंगड़ो आहे। हे 400 आहे। हे 400 आहे। हे 400 हल्को आहे। हिन जो छा रेट आहे? 150 रुपया किलो। ऐं हे? ऐं हे लंगड़ो बि 200। होॾे 150 आहे, तव्हां वटि 200? अच्छा, हल्की शइ आहे। ठीकु आहे। हीअ माना जेको आहे हिते तव्हां केॾा ॾिसो त हीअ 400 अंब आहे। हीअ चए थो लंगड़ो आहे ऐं हीअ हल्को 400 आहे। त हल्को 400 जो रेट तव्हां ॿुधायो 150। बाक़ी लंगड़ो ऐं 400 जेको आहे उहो 200 रुपए। हलो, हाणे तव्हां नज़रीन मां तव्हांखे ॾेखारियां त हाणे किलो में घणा अंब था तुरनि भाऊ? तौर त किलो 400 अंब तुरायूं था। ॾिसूं था हाणे जेकॾहिं अॼुकल्ह असां वटि फैमिली सिस्टम आहे। हर फैमिली में जेको आहे तक़रीबन 10 भाती हूंदा आहिनि। हाणे हीअ जेको आहे किलो कयो। इहो रखो त ॾिसूं घणो थो थिए। हे अधु पा मथे किले खां 4 अंब माना 4 अंब माना 50 रुपए में अंब बीठो। 50 खां मथे बीठो माना तक़रीबन जेको आहे नंढो अंब बि वञी 50 में अंब बीहे थो। अगरि 10 भाती खाइनि हिकु अंब त इहो 500 रुपया वञी बीठा। त 500 में माना जेको आहे हिकिड़ो माण्हू जेकॾहिं हिकिड़ो फैमिली वारो मज़ूरी हुनजी हूंदी आहे 700 रुपया या 800 रुपया। हिते अॼुकल्ह असां वटि हले थी मज़ूरी। ऐं मज़ूरी जेकॾहिं 800 रुपया हिकिड़ो मज़ूर खणी अचे ऐं उहो छड़ी अंब वठे हिकिड़े वेले जा, तॾहिं बि मां सम्झां थो पियो त उनजे लाइ नाकाफ़ी थींदा। हीअ माना अंबनि जी सूरत हाल आहे। मां तव्हांखे मदे जी में अंबनि जे रेटनि जे हवाले सां मां तव्हांखे आगाही ॾिनी।